अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नेब जे चेयरमैन रिंग रोड रावलपिंडी मंसूबे में मुबैना बदउनवानीअ जी तहक़ीक़ात जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर गुलाम सरवर ख़ान जो चवणु आहे त रिंग रोड मंसूबे जी अलाटमेंट ते इंक्वायरी रिपोर्ट मुतनाज़े आहे। ॿिनि ॼणनि सही नाहे कई मंसूबे जी अलाटमेंट तब्दील करण या कंहिं हाउसिंग सोसाइटीअ सां उन जो को बि तालुक़ नाहे। रिंग रोड में 1 इंच जी बि ज़मीन साबित थिए त सियासत छॾे ॾींदासीं। इंक्वायरी रिपोर्ट में उन जो नालो न आयो हुयो, कंहिंजे चवण ते हुन जो नालो शामिल कयो वियो। सदर नून लीग जो नालो ECL में शामिल। वफ़ाक़ी हुकूमत ब्लैक लिस्ट मां नालो कढण जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त में चयो आहे त शहबाज़ शरीफ़ जी घरवारी, पुट, धीउ ऐं न्याणो पहिरियां ई फ़रार आहिनि। शहबाज़ शरीफ़ जे वापसि अचण जी का बि गारंटी न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि हुकूमती तर्जुमाननि जो इजलास। शहबाज़ शरीफ़ जा तमामु केसिस ऐं अहम उमूर ते ॻाल्हि ॿोल। इजलास में फ़लस्तीन जे मौक़े ते गज़ा ते इसराइल हमलनि ते ॻाल्हि ॿोल। ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन तालके नवाब शाह पारां IBA सिंध यूनिवर्सिटी ऐं NTS टेस्ट पास उस्तादनि जी इंक्रीमेंट कटण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ HM ख्वाजा हाई स्कूल खां AD जमाली, अली ख़ान लुंड ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असांजा जाइज़ मसइला ॿुधा वञनि ऐं उस्तादनि खे सिंध असेंबलीअ मां बिल पास करे पको कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मोरो में कुझु वक़्त खां बस अॾे ते हलंदड़ ॾाहिरी ऐं आलमाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि जे तकरार ते अॼु ॾाहिरी ऐं चांडिया बिरादरीअ पारां आलमाणी बिरादरीअ जे माण्हुनि मथां हमिलो, जंहिं सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। तालीम खाते सिंध पारां 2011 खां 2014 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते भर्ती थियल उस्तादनि जे सालियानी इंक्रीमेंट ख़तमु करण तोड़े खयल इंक्रीमेंट वापसि करण वारे नोटिफिकेशन ख़िलाफ़ PTLF जे मरकज़ी सदर समेत एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पाती। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।